नासिन अहम ख़बर वांखे ॾींदासीं। कंधकोट खां कंधकोट जे कचे में 1.5 महीनो अॻु धोखे सां घुरायल 3 टिकटॉकर्स छोकिरियुनि खे बाज़ियाब कराए पियो आहे। पुलिस मुक़ाबले जी दावा कंदे चयो आहे त पुलिस ऑपरेशन दौरान घेरो तंग करण सबबि धाड़ियल 3 ॼाणनि खे छॾे फरार थी विया। बाज़ियाब थियल 3 छोकिरियूं तेगानी गैंग वटि हुयूं। टिकटॉकर छोकिरियुनि खे 1.5 महीनो अॻु धोखे सां घुराए अगवा कयो वियो हो। नासिन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। कंधकोट जे कचे में 1.5 महीनो अॻु धोखे सां घुरायल 3 टिकटॉकर्स छोकिरियुनि खे बाज़ियाब कराए पियो आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर बका मोहम्मद भंगवार सां। बका, अपडेट कजो। जी तो एसएसपी इरफान समो जे अगवानी में पुलिस पारा यरगमाल थियल पुलिस एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ गढ़ी देव वारे कच्चे जे इलाइक़े में मुसलसिल 3 ॾींहनि खां सर्च ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान 1.5 महीनो अॻु धोखे सां घुराईंदड़ 3 टिकटॉक स्टार जे छोकिरनि खे पुलिस जेका मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। एसएसपी इरफान समो जो चवणु आहे त धाड़ेलनि जो घेरो तंग करण सबबि धाड़ेलनि 3 टिकटॉक छोकिरनि न्याणियुनि खे छॾे पंहिंजो जान बचाए फरार थी वञण में कामयाब थी विया। जे राति जे अंधारी जो फ़ाइदो वठी जेको आहे हू फरार थी विया। बाज़ियाब थियल 3 टिकटॉक छोकिरियूं तेगानी गैंग वटि हुयूं। पुलिस अॼु सुबुह खां ई जेको आहे त तेगानी गैंग जो घेरो तंग करे छॾियो हो। कच्चे वारे इलाइक़े में पुलिस जी जेका आहे त वॾी नफ़री अञा ताईं यरगमाल भरण आयल जेके पुलिस एहलकार आहिनि उन जे बाज़ियाबी लाइ मौजूद पिण आहे। एसएसपी इरफान समो जो चवणु आहे त कच्चे जे गढ़ी तेव वारे इलाइक़े में फरार थियल धाड़ेलनि जी गिरफ़्तारी ऐं यरगमाल भरण आयल पुलिस एहलकारनि जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जेको आहे उहो जारी रहंदो। ठीकु आहे बका मोहम्मद, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।